रामगढ़ के शिवाड़ी मंदिर में हिंदू बिरादरी पारा मजहबी त्यौहार महाशिवरात्रि जो ॾिण वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो वियो, जंहिंमें औरतुनि मर्दनि तोड़े ॿारनि शिव शंकर माता पार्वती जी पूॼा पाठ करे शिवलिंग ते खीर गुल चाढ़े सिंधु समेत मुल्क जी सलामती ख़ुशहाली लाइ दुआऊं कयूं। इन मौक़े ते मुखी चमन लाल डॉक्टर लाल कुमार तालीमदार अशोक कुमार ॻाल्हाईंदे चयो त खेनि हर क़िस्म जी मज़हबी आज़ादी हासिल आहे। शिवरात्रि खे ॾाढो धामधूम सां मल्हाईंदा आहियूं। असां टोटली सभई हिंदू भाउर भेनरूं गॾिजी इन राति ते सवेर उथी करे अमृत वेले जो जाप कंदा आहियूं। शंकर भॻवान जो गुलनि सां खीर सां ऐं मखण माखीअ सां उनजे मथां लोटी चाढ़ींदा आहियूं। शिव जो मेलो अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाईंदा आहियूं। सुठे तरीक़े सां हर साल धामधूम सां मल्हायो वेंदो आहे। तमामु धामधूम सां मल्हाईंदा आहियूं हिते ऐं असां पंहिंजे मुल्क जी सलामती लाइ दुआ बि घुरंदा आहियूं, इबादत कंदा आहियूं ऐं मेले जे हिसाब सां असांजो सुठे नमूने मेलो लॻंदो आहे। अॼु शंकर भॻवान जो विर्तु रखियो वेंदो आहे, जेके शिव चवंदा आहिनि। लुंग जी पूॼा कई वई हूंदी आहे, जंहिंखे जेको मालिक समर्था ॾींदो आहे फल फ्रूट रखी राति जो पंहिंजो विर्तु छोड़ींदा आहिनि। इन मौक़े ते मंदिर में मौजूदु माण्हुनि जो चवणु हो त हू महाशिवरात्रि जो मज़हबी ॾिण हिंदू बिरादरी गॾिजी मल्हाईंदा ऐं पूॼा पाठ कंदा आहिनि ऐं मेले में ख़ुशियूं पिणु कंदा आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk